साईं गुलवंत हींअर जेका पेटेल जी मौजूदा सूरत हाल आहे जेको टे विकेट थी पई आहे ऐं उस्ताद जो को बि धणी साईं कोन्हे को उन जे बारे में तव्हांजो छा मौक़िफ़ आहे? साईं ॾाढो दुख थो थिए, अफ़सोस थो थिए त जेका असांजी पेटेल वॾे अरूज ते हुई उहा पेटेल जिते असांजा मिनिस्टर ईंदा हुआ असांजे ऑफिस में अची वेही असां सां ॻाल्हाईंदा हुआ। अॼु पेटेल जे असांजे माण्हुनि अहिड़ो असरु कयो आहे जेको नंढे में नंढो ऑफिसर उस्ताद ई जेको आहे सो तज़लील पियो करे। रोज़ु रोज़ु मिनिस्टर जा बयान अचनि पिया, तव्हां ॾिसो पिया हीअ उस्ताद जी तज़लील आहे। हेॾो स्ट्रेंथ आहे, हेॾी ताक़त आहे ऐं उन ताक़त जे बावजूदि जेकॾहिं असांखे मिनिस्टर बिना कंहिं जवाब जे बिना कंहिं सबब जे जेकॾहिं हीअ शयूं करे थो त इहो अफ़सोस जो मक़ामु आहे। जंहिं माण्हूअ 30-32 साल नौकिरी कई आहे छा उहो अणपढ़ियल आहे? हेतिरो वक़्तु हीअ जेके तव्हांजा यूनिवर्सिटी में ॿार विया आहिनि, जेके कॉलेज में ॿार विया आहिनि या जेके हींअर IB जा जेके टीचर ठहिया आहिनि इहे किथां पढ़ी आया आहिनि? इन्हनि खे असां ई पढ़ायो आहे न। जेके मोस्ट सीनियर उस्ताद उन्हनि ई पढ़ायो आहे। जॾहिं क़ाबिल हुआ, अहल हुआ, तॾहिं इहे माण्हू पास थिया आहिनि। अॼु जेकॾहिं हेॾो सारो उस्ताद जी तज़लील करे असेंबलियुनि में वेही ॻाल्हायो थो त इहो हिकिड़ो अफ़सोस जो मक़ामु आहे। ऐं जंहिं मुआशिरे में उस्ताद जी इज़त न आहे उहो मुआशिरो कॾहिं बि कामयाबु ऐं तरक़ी नथो करे सघे। महिरबानी।